मनवर मल्ला साहब जे गज़ल जी चोंड कनि था पाठ शरीफ़ जो प्यारो साईं असलम मल्ला। उॾाणू हवा में हॾो थो ॿुधाए, हुयो दर्द उभ खां वॾो थो ॿुधाए। वते बाप तो मां इहा कहकशां हुई, छलो थी वियासीं छॾो थो ॿुधाए, हुयो दर्द उभ खां वॾो थो ॿुधाए। इहे चुग खिलण जा थिया यार माज़ी, इहे चुग खिलण जा थिया यार माज़ी, पियो जो गलन में खॾो थो ॿुधाए, हुयो दर्द उभ खां वॾो थो ॿुधाए। अवां चूंड दाणा पखियुनि सां खणी विया, घटियुनि में रुलियासीं कॾो थो ॿुधाए, हुयो दर्द उभ खां वॾो थो ॿुधाए। ॿ टे लुड़क आला ॾिठासीं अखियुनि में, जुदाईअ में कंहिंजो तॾो थो ॿुधाए, हुयो दर्द उभ खां वॾो थो ॿुधाए। न जोगी कहाणियूं अखियुनि में रखनि था, नए रोज़ दग ॾे लॾो थो ॿुधाए, हुयो दर्द उभ खां वॾो थो ॿुधाए। सुनीता जी अखि में जियापो थिए थो, सुनीता जी अखि में जियापो थिए थो, किथे जिस्म दीपक जॾो थो ॿुधाए, हुयो दर्द उभ खां वॾो थो ॿुधाए। खुली गंढ वेंदी हिजाबनि जी जाना, खुली गंढ वेंदी हिजाबनि जी जाना, निकाबनि में तुंहिंजो फॾो थो ॿुधाए, उॾाणू हवा में हॾो थो ॿुधाए, हुयो दर्द उभ खां वॾो थो ॿुधाए।